नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मोरो का ख़बर ॾींदा हलूं त नौशरो फिरोज़ में बदअमनी में इज़ाफ़ो थियण ते SSP नौशरो फिरोज़ पुलिस गश्त में इज़ाफ़ो करे इलाइक़े में अमन बहाल जी कोशिश करण लाइ ज़िले जे हर नए थाणे खे पाबंद करे छॾियो। राति देर सां टाइम 1 बजे नौशरो फिरोज़ नूरपुर लॻ ॻोठ माई खान वगण मां ज़मीर हुसैन वगण जे वाड़े तां चोर 2 पाॾा चोरी करे फरार थिया त चोरी जी इतला ते पुलिस खे मिलण बाद ज़िले जे हर चौकियुनि ते नाकाबंदी करे वरिती। मोरो लॻ दरगाह दिलबराबाद वटि नूरपुर मां चोरी कयल पाॾा मोरो DSP ऐं SHO मोरो जमादार रमज़ान जोखियो समेत पुलिस जे जवाननि चोरनि सां मुक़ाबिलो कंदे कार्रवाई करे माल छॾाए वरितो। मोरो पुलिस जी अहिड़ी कार्रवाई जो भाङियुनि समेत इलाइक़नि वासियुनि आजिया कंदे शुक्रियानो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।